रात ते हुयो केयर बुलदा रात ते हुयो उन्हनि जे ख़िलाफ़ असीं सख़्तु क़दम खणंदासीं। को बि चाहे उन में असांजो अमलो इन्वॉल्व आहे या शायदि जेको अमले खां अलावा इन्वॉल्व आहे। कडी साहब ऐं चीफ साहब जे तरफ़ां मूंखे इन करे ई मुक़ररु कयो वियो आहे त तव्हां दरगाह ते विज़िट करियो ऐं जेके सिक्योरिटी जे हवाले सां जेके लैब्स आहिनि ऐं असांजी पंहिंजी ख़ुदि एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां जेके लैब्स आहिनि तव्हां उनजी निशानदेही करियो। को बि चाहे उन में असांजो अमलो इन्वॉल्व आहे या शायदि जेको अमले खां अलावा इन्वॉल्व आहे उन्हनि जे ख़िलाफ़ असीं सख़्तु क़दम खणंदासीं ऐं कार्रवाई कंदासीं। हर हिकिड़ी कटिजी आहे उन हद जो जेको इंचार्ज आहे मैनेजर आहे उन जे तरफ़ां कटिजी आहे। हाणे हिन में जेके इन्वेस्टिगेशन इदारा आहिनि जीअं पुलिस आहे या इन्वेस्टिगेशन इदारा आहिनि उहे इन्वेस्टिगेट कंदा। ज़ाहिर आहे जेके इन्वॉल्व आहिनि उन्हनि जा बि स्टेटमेंटूं रिकॉर्ड कंदा ऐं माण्हुनि जा बि कंदा। पोइ उन में जेकॾहिं किथां जाइज़ आहे नाजाइज़ी थी आहे त उन जे मुताबिक़ ई फ़ैसिलो थींदो, कंहिंसां बि नाइंसाफ़ी कोन थींदी। पोइ चाहे हिन में औक़ाफ़ डिपार्टमेंट जी कोताही आहे या कंहिं ॿिए कंहिंजी आहे त उहो इंक्वायरी में हर शइ साम्हूं अची वेंदी। कैमरा लाज़मी हुजणु खपे। अॼुकल्ह जे हालात जे हिसाब सां ज़ाहिरीन अचनि था, परे परे इलाइक़नि खां अचनि था, त इहा हिकिड़ी बुनियादी हिकिड़ी शइ थी वई आहे CCTV कैमरा जेका हर जॻह ते हर स्पॉट ते फिक्स हुजे ताकी को बि अहिड़ो हादसो पेश थिए थो त असां हुनजी निशानदेही करे सघूं ऐं हुन में जेको इन्वॉल्व आहे उनखे उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई करे सघूं। पंगिरो लॻ लाड़ीअ लाल सैयद समन शाह सरकार ते थियल 2 ॾींहं अॻु चोरी वारो मामिलो हिन वक़्तु संगीन सूरत हाल इख़्तियार करे वियो आहे। उन जी अपडेट वठण लाइ असां वटि हींअर लाइन ते मौजूदु आहे पब्लिक न्यूज़ जो रिपोर्टर गुल मोहम्मद वेड़ो। असीं गुल मोहम्मद वेड़े खां तफ़सील वठंदासीं त गुल मोहम्मद वेड़ा साहब छा सूरत हाल आहे हिन वक़्तु पुलिस तरफ़ां ऐं औक़ाफ़ खाते तरफ़ां कहिड़ा क़दम खयां पिया वञनि? अलीगुल पंगिरो भरिसां लाड़ जी मशहूर दरगाह सही समन शाह सरकार तां गुज़र 2 रातूं अॻु में जेका राति जो देरि सां नामालूम चोरनि चोरी कई हुई जंहिंमें दरगाह में पियल 6 पेतनि मंझां 4 पेतियूं तोड़े हुन मां लख रुपया चोरी कया विया हुआ। उन सिलसिले में एडमिनिस्ट्रेटर मनसूर ख्वाजा जेको हैदराबाद में मीरपुर ख़ास जो एडमिनिस्ट्रेटर आहे उहो कल्ह जेको दरगाह समन सरकार ते पहुतो। उन औक़ाफ़ जा जेके मुलाज़िम हुआ उन्हनि खां बयान वरिता, उते जेके आस पासे जा ॿिया जेके रवासी आहे उन्हनि खां बयान वरिता, गादी नशीन खां बयान वरिता। उन बयान वठण दौरान जेको मुलाज़िम आहे चौकीदार आहे ख़ैर भोजदार उन खां जॾहिं उन जेको उन FIR में फ़िरियादी बि आहे उन खां जॾहिं हुन पुछियो त बाबा हीउ जेको वाक़ियो थियो आहे तूं जेको चौकीदार आहीं ऐं फ़िरियादी आहीं त उहो कंहिं फौजदार जेको हुन बयान था फिरी और हुन चयो त साईं आऊं 3 महीननि खां दरगाह ते ड्यूटी ते न आयो आहियां। एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ जे बयान वठण दौरान कहर बोज़दार जेको इहो बयानु ॾिनो त आऊं गुज़िरियल 3 महीननि खां दरगाह ते ई मौजूदु न आहियां। जॾहिं त असिस्टेंट मैनेजर जेका FIR दाख़िल कराई आहे शकूर शहर पंगिरो थाणे ते उन में उन इहो ज़िक्र कयो त कहर बोज़दार जेको सो हिन ड्यूटी ते मौजूदु हो ऐं उन राति जेको सो गैर हाज़िर हो। पर कहर बोज़दार जॾहिं इहो बयानु ॾिनो ऐं लिखत में बयानु ॾिनो एडमिनिस्ट्रेटर आऊं गुज़िरियल 3 महीननि खां गैर हाज़िर आहियां ऐं ड्यूटी ते न आयो आहियां, उन खां पोइ जेको सो जांच ॿियो रुख़ इख़्तियार कयो आहे। SSP बदीन जे ख़ासि हिदायतनि ते SHO पंगिरो दरगाह जो खादम सुलेमान खोसो जो पुटु जेको शेबा खोसे खे गिरफ़्तार कयो आहे ऐं मस्जिद जो जेको पेश इमाम आहे अली मल्ला उनखे बि पंहिंजी हिरासत में वठी छॾियो आहे। गुज़िरियल राति देरि सां खादम जो जेको ॿियो पुटु आहे अब्दुल्ला उनखे गिरफ़्तार कयो आहे। हिकु पोरियो कंदड़ उते हिकिड़ो कमराणी आहे जंहिंजो नालो राज़ में रखियो पियो वञे उनखे बि गिरफ़्तार करे वधीक जांच करे पई। पुलिस जे चवण मूजिबि त असीं जेको हुन केस में अॻिभराई पई थिए ऐं इंशाल्लाह जल्द असीं इहे जवाबदार गिरफ़्तार कंदासीं। जेको कब्रस्तान आहे सही समन शाह सरकार जो उते जेको सरकार पारां जॾहिं पेटियूं खुलनि थियूं एडमिनिस्ट्रेटर ऐं जॾहिं उहे पेटियूं नज़राने खोलीनि था जेके कटा आहिनि जिन में उहे पैसा खणी वञनि था उहे बि कटा बि एतिरी बेशुमार आया आहिनि जेके सिर्फ़ु औक़ाफ़ खाते जे हवाले हूंदा आहिनि। उन्हनि खे को बि माण्हू जेको हथु नथो लॻाए सघे उन्हनि जी सब्सिडी में हूंदा आहिनि। उहे कटा बि जेके हिकिड़े क़बर जे पासे में हिकिड़ी बेशुमार आया आहिनि।